मानो चवन था या रसूल अल्लाह चवन ए महबूब खां पुकारन लजपाल नबी खां घुर करण जायज नाहे। हजरत सैयदना अबू हुरैरा राविया सही बुखारी जी हदीस आ चवे तो हिकड़े दिहाड़े लजपाल नबी जी दरबार में आयुस ऐं मुझे अखियुनि में लुढ़क वही रहा हुया। मां रोई रहो इस मस्जिद नबवी में वेठल आया। थोड़ी देर गुजरी आ मुझा महबूब मुस्तफा करीम मस्जिद नबवी में तशरीफ फरमा थिया। परी जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर। मां चवां तो खुदा जी इज्जत जो कसम आ जेको मस्जिद नबवी में वेही अखियुनि मां लुढ़क वहाईंदो आ लजपाल नबी उन जी मदद जरूर कंदा आहिनि। यो कल टियों ॾींहुं हफ़्ते महीने जी ॻाल्हि नाहे या लजपाल नबी जे ज़माने जी ॻाल्हि आ जो हज़रत अबू हुरैरा रोई रहियो आ। लजपाल नबीअ जी जॾहिं नज़र पई आ फरमाइनि था अबू हुरैरा छो रुनो आहीं छाला रोई थो। हज़रत अबू हुरैरा तो चए मूं हथ ॿधी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ए मुंहिंजा महबूब मां त मुस्लमान थियो आहियां मूं त ईमान आंदो ए मुझा महबूब मुझी अम्मा मुशरिक आहे मुझी अम्मा ईमान न आंदो आ मुझी वालिदा ईमान न थी आणे। महबूब दुआ घुरो त अल्लाह मुझी अम्मा के बि हिदायत वारो बनाए। ईमान जी दौलत का वधीक बी का शे कोने का ईमान का वधीक बी का शे कोने का। तू चवंदे पैसो वधीक दौलत हुजे घर हुजे बंगलो हुजे कारोबार हुजे कार हुजे गाड़ी हुजे इज्जत हुजे पर अल्लाह जो कुरान तो फरमाए मोमिनन जे ला ईमान जी दौलत का वधीक बी का बि शे कोने का। हज़रत अबू हुरैरा तो चवे या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब हली आयो आहियां जे मुझे दुख जो मुझे दर्द जो सामान मुहैया कयो। मुझा महबूब तुझे दरवाजे ते जेको हली ईंदो आ कदे खाली कोन वेंदो आ। मां अबू हुरैरो बि तो हबीब जे दर ते उम्मीद रखे आयो आहियां। फरमाईंदा त अल्लाह खां वञी घुर तकदीर आहे ईमान आणी थी पाणे तू वञी तबलीग करीस बिस्तरो कुले ते रखे वञी तबलीग करीस तबलीग कंदे पाणे ईमान आणी थी पर न लजपाल नबी फरमायो वे अबू हुरैरा तुझे ला दुआ घुरऊं था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत अबू हुरैरा तो चवे या रसूल अल्लाह दुआ घुरो अम्मा के अल्लाह हिदायत वारो बनाए। हबीबे किबरिया दुआ जे ला हथ खया आहिनि अल्लाहुम्मा हदे उम्मे अबी हुरैरत ए मुंहिंजा मौला अबू हुरैरा जी माउ खे हिदायत वारो बना। लफ्ज़ ही टे फरमाया ए मुझा अल्लाह अबू हुरैरा जी मां के हिदायत वारो बना। हजरत अबू हुरैरा तो फरमाए खरज तो मुस्तबशिरन जिया महबूब दुआ जेला लफ्ज़ कढिया ए मु मस्जिद नबवी मां डोड़ पाती आ पंहिंजे घर ॾे दौड़ंदो पियो वञा। रस्ते में कुछ साथियुनि रोकियो कुछ दोस्तनि रोकियो चवण लगा अबू हुरैरा कहिड़ी परेशानी अथई छो डोड़ंदो थो वञी कहिड़ी तकलीफ़ अथई छाला एॾो तकड़ो थो वञी पियो। अबू हुरैरा तो चवे झलियो न ए मुंहिंजा दोस्तो ए मुंहिंजा भाइरो मूंखे रोकियो न अॼु छॾियो। अबू हुरैरो ॾिसण थो चाहे लजपाल नबीअ जी दुआ मुंहिंजे घर अॻे थी पहुचे या अबू हुरैरो अॻ में तो पहुचे। हजरत अबू हुरैरा तो फरमाए जियो जो घर जो दरवाजो खड़काया तो अंदरा पानी जे किरण जो आवाज आयो अम्मा सहण जो आवाज आयो ओ बच्चा अबू हुरैरा थोड़ी देर बाहर भी जा कल न गुजरिया थोड़ी देर भी मां वेंजी वठा नवा कपड़ा पाया मुखे पंहिंजे महबूब वट वठी हल। अशहदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह।
वरी जो सुभान अल्लाह। अब दुआ पोती कि न कोन पोती, लजपाल नबी मदद कई कि न कोन कई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत अबू हुरैरा जो चवे त जेडी मल मु इया गाल बुधी त अम्मा के वठी ए महबूबन करीम जी खिदमत में आयुस। अब इन में अबू मदीनो शरीफ में नंढड़ो हुंदो, हाणे त माशाअल्लाह वडो शहर थी वियो आ। मुझे महबूब जे शहर के अल्लाह अञा वसअत अता फरमाए। नंढड़ो शहर हुयो, एक घर वियो ऐं अम्मा साण के वठी आयो, महबूबन जी खिदमत में अचे पेश कई। हजरत अबू हुरैरा तो चवे अब की तो बिल फरहते, अग में दुख में पियो रोआ, हाणे वरी खुशी में रोण लगुस। खुशी में मुझे अखिन में लुड़क अची विया। हबीबे किबरिया फरमायो अबू हुरैरा हाणे छो थो रोई, तुझी गाल त मूं दुआ घुरी, तुझे ला मूं दुआ घुरी, अम्मा तुझी हिदायत वारी बणजी वई। अर्ज तो करे या रसूल अल्लाह, हाणे हिकड़ो बियो अर्ज आ, ईमान जी दौलत सां सरफराज कयो व, हाणे मुझे ला मुझी अम्मा जे ला दुआ घुरो त अल्लाह ताला अम्मा सूदो मुखे जन्नत में तो सा गड्डू माणे। सुभान अल्लाह। अबू हुरैरा बि सियाणो हुयो, छो त मुस्तफा जो गुलाम हुयो। चए तो या रसूल अल्लाह, ए मुझा महबूब दुनिया त ॾिनव, दुनिया त संवारियव, हाणे आखिरत जो खुटको आ, आखिरत बि संवारे छॾियो। लजपाल नबी दुआ जे लाइ हथ खणंदे फरमायो ओ अबू हुरैरा मां दुआ घुरी आ, अम्मा सूदो अल्लाह तोखे मोमिनन जी जमात में शुमार फरमाईंदो। दीन भी मिली वियो, दुनिया भी मिली वई। मिलियो कि न कोन मिलियो? ये तो महबूब जे दरवाजे ते वचन जी बरकत आ न। देर असां कई आ, ओ अल्लाह त फरमाए दो पियो, रब जो तो हुकुम आ, जाऊ क हली अचो मुझे महबूब जे दरवाजे ते।